सो अज इतने गबोल बिरादरी जो कट्ठा ॿिया हिते आसपास जेके मुतासिरीन उहे ख़ानदान हिते मौजूदु आहिनि ऐं जिस स्कीम जो सीनियर रहनुमा साईं इलाही बख़्श ख़ान बिकिक भी असां सां गॾु हींअर मौजूदु आहे ऐं गबोल बिरादरी जो क़ौमी सरदार साईं कादिर बख़्श ख़ान गबोल भी हिते असां सां वेठो आहे। अचो त साईं वारनि सां थोरो इन सिलसिले में ॻाल्हायूं। साईं इलाही बख़्श ख़ान हे छा पियो थिए सिंध में? साईं इहो असांखे अक़लियत में करण लाइ करे हिते नओं इसराइल तामीर करण लाइ करे ही सोचे साजे सम्झी मनसूबे तहत जंहिंमें पीपल्स पार्टी मुलवस आहे। अॼु असां हिते हिन गबोल ॻोठ में आया आहियूं। हे पुराणा 100 साल पुराणा असांजा पढ़नि। ॾिसो असां हमेशह जसकम दंगनि ऐं नंगनि जे लाइ विड़िए हमेशह विड़िए अॼु बि विढ़ंदासीं, पर हिकिड़ी सरासर नाजाइज़ी मलिक रियाज़ ऐं बहरिया टाउन जेका करे रहियो आहे ऐं उन जी पुठभराई पीपल्स पार्टी करे रही आहे। न त हुन जी एॾी ज़रूरत न हुजे हा। हेॾो असांजो पुरमन धरणो हो जंहिंखे हिन पंहिंजा पैसा ख़र्च करे चंद लख रुपयनि जो नुक़सानु कराए अरबें रुपयनि जी असांजी ज़मीन फॿण जे लाइ उन सॼो ड्रामो करे इहे केमिकल आणे इहे पंहिंजा गेट साड़ियईं। पोइ असांजे मथां असांजे अॻुवान जे मथां 27 31 फायरूं कयूं वयूं त इहे ख़ौफ़ज़दा थींदा, भॼी वेंदा, मैदान छॾे वेंदा। असां अॼु बि उन मैदान ते आहियूं। असां मलिक रियाज़ खे तव्हांजे गबोल मीडिया जे थ्रू इहो चैलेंज था कयूं त असां हिक इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। तव्हां असांखे अक़लियत में तब्दील करे हिते नओं इसराइल तामीर करणु चाहियो था, असां कंहिं बि सूरत में तोखे तामीर करणु न ॾींदासीं। सुप्रीम कोर्ट जो 2016 जो फ़ैसिलो थियलु आहे त बाबा 2018 जो 16 जो फ़ैसिलो थियलु आहे त ही गैर क़ानूनी गैर आइनी जंहिंखे बाक़ाइदा ख़तमु कयो वञे, ढायो वञे। पर ज़रदारी पीपल्स पार्टी गॾिजी करे सुप्रीम कोर्ट में हिकिड़ो हुननि जेको सो पिटिशन विधी जंहिंमें 460 अरब रुपयनि जी हिकिड़ी रिश्वत सम्झो, भले मूंखे केरु में ॿधो या सज़ा ॾियो चाहे कहिड़ी बि ॾियो, रिश्वत ॾिनी वई जंहिंजे करे वरी हे इनखे सो बि 16,000 एकड़नि ते हिनखे मुश्तमिल कयो वियो आहे। हिन वक़्तु 40,000 एकड़नि खां वधीक हे कब्ज़ो करे वियो आहे। अञा असांजा ॻोठनि ते हीअं तव्हां फुटेज बनाया हूंदा, उते बदमाशी करे हिते उन्हनि खे ज़बरदस्ती लॾाइण जी कोशिशि करे रहियो आहे। असांजी हिमत असांजी ज़रूरत अॻु खां बि वधीक आहे। असां इहे धरणा बि हणंदासीं। असां आइनी कानून